अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हालनि? खुश आहियो? सब ख़ैर? अल्लाह जे फज़ल करम सां तव्हां ठीक ठाक हूंदा। जिते बि हुजो ख़ुश हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां गॾु। दोस्तों, अॼु शाम जो टाइम आहे। ॾिठोसीं तव्हां दोस्तनि खे पंहिंजे ॻोठ जो सैर कराइजे। पासे में जेको फ़सुलु काहियल आहे सेठ मोहम्मद इब्राहिम जो, उन खे बि ॾिसिजे ऐं शाम जो पहर ॾिसूं त जेको सो कहिड़ो मज़ो आहे। दोस्तों, ही सेठ मोहम्मद इब्राहिम जी सरिया कायल ही 25 रास थी वई आहे। हीअ सरिया साईं 25 रास थी वई आहे, हाणे लहण वारी आहे। इंशाल्लाह ही 10-15 ॾींहंनि में ही 25 रास थी लहंदी। 10 ॾींहं वॾा आहिनि। अल्लाह साईं खाराईंदो हुनखे। दोस्तों, ही पासे में हा ही मकान शरीफ़ पासे में असांजो। दोस्तों, किथे हुजो, असांजी दुआ हर वक़्तु तव्हां सां गॾु आहे। हीअ अपडेट ॾियण जे लाइ तव्हां दोस्तनि खां मिड़ी हेलो हाय कंदा आहियूं। ही साईं जेको सो सरिया खां पोइ ॻोठ जो नज़ारो। उस पास सावक वणकार लॻी पई आहे। सही वणकार लॻी पई आहे सेठ मोहम्मद इब्राहिम जी दुकान जे पासे में। अचो त हलूं था। ही साईं निसार अली गांचे जो रक्शो पाण त अलाए केॾांहुं आयो आहे पकोड़ा ठाहिण। अस्सलाम वालेकुम लाला। लाला क्या हाल है? अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे साईं। खुदन फ़कीर हिन खे त सुञाणंदा हूंदो तव्हां। हे माण्हू साईं पुराणो पापी असांजो ऐं अख़बार बि पढ़े सेठ इब्राहिम सां गॾु। दुकान ते विचो कचहरी पियो करे शाम जो टाइम आहे। दोस्तों, ही असांजो नंढड़ो चैनल आहे। इन चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो, शेयर कयो ऐं बेल घंटीअ जे निशान खे बि दॿायो ऐं तव्हांजा स्पेशल थोरा थींदा। दोस्तों, ही ॻोठ गांचा जो मंज़र शाम जे टाइम ते। ही सेठ मोहम्मद इब्राहिम जो दुकान ऐं साईं हुन जे छोकिरे जो हलाईंदड़ रोज़गार करण वारो रक्शो। दोस्तों, सेठ मोहम्मद इब्राहिम जे दुकान ते शाम जो पहर तव्हां संगत सां गॾु। उम्मीद आहे त इंशाल्लाह तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। हा हेलो आहे कुझु सेठ सां कयूं ॻाल्हि। सेठ, अञा घणा ॾींहं थींदा पचण में? अञा घणा ॾींहं थींदा पचण में? अच्छा, सुबुह लापारो कंदुसि। हाँ साईं, सुबुह जो तालपत्री कान आई अॼु कोन ईंदी। हिकिड़ो 2 ॾींहं लॻंदा तालपत्री खे। चयो अथमि रसाईंदो डारसन वारो। हा हा गादी भत जो कार्ड पियो ॾेई मूंखे इहो विसरी सुभाणे 5 मार्च गादी मास्तर जे छोकिरनि जो अयाज़ हाणे 4-5 कार्ड आहिनि। हाणे माण्हू वञे केॾा। हा साईं, शादियुनि जी मुद्दा साईं। माण्हू त शादियूं खाईंदा न जंहिंजी 2-2 लख 5-5 लख रुपया रुगो हाल जी जेका सा आहे साईं। हा फीस खाइण पीअण अलॻि। हा मिडिल तबिको वीचारो रुगो बूटीअ लाइ बाज़र तो आहे त बूटी कीअं मिलंदी असांखे। सो त हाणे माण्हुनि वटि पैसो आहे जाम आला, असीं भले ॾे नसीं त दुआगो आहियूं। सो दोस्तों, शादियुनि जा टाइम अची निकिता आहिनि, जाम कार्ड मिलनि पिया। अल्लाह तौफ़ीक़ असांखे बि ॾींदो जिते जिन दोस्तनि ॾिना आहिनि। मोहम्मद हाशिम छछर जी बि। हा शादी सियारो बि हलियो, हाणे घोट था वञूं गर्मियुनि में। हाणे जेको लाऊं लाइ न बहार में। हा बहार में। सो अल्लाह साईं ख़ैर कंदो। बहार जी शादी भली आहे। दोस्तों, मुद्दा आहे शादियुनि जी। तव्हांजे इलाइक़नि में बि शादियूं थींदियूं हूंदियूं लाज़मी साईं। ख़ुशियूं आहिनि।
किथे शरीक थिए थो माण्हू, शादी में किथे कोन शरीक थिए थो। दोस्तो इंशाल्लाह जहिड़ो हाल असीं बि जेको सो हाल सारो जेको सो माण्हू दावतूं खाए थो, ईअं असीं ॿटा कोन था हणूं त जेको सो वेही असां जेको सो हर मत ते वञूं था। दोस्तो हाणे असां नंढड़े वीडियो खे शेयर कयो, लाइक बि कयो, तव्हांजी स्पेशल महिरबानी, दुआ में यादि, माशाअल्लाह।